जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी की गिरफ्तारी खिलाफ सिंध के मुख्तलिफ शहरन में जस्कम पारा एहतजाजी मुजाहरा करे धरना हया विया आहिनि। त मोहम्मद खान में जस्कम चेयरमैन सनान कुरैशी की गिरफ्तारी खिलाफ प्रेस क्लब सामूं ज़हूर हाले पोटो, गुलशेर कोलाची, इनायत कुंभार की अगवानी में एहतजाज किया वियो। खैरपुर, सकरन ऐं घारे में जस्कम पारा एहतजाजी रैली कढी शहरन जो गश्त करण खां पोइ मुख्य रोडन ते धरना हया विया। कंडियारो में हारून कल्होड़ो, नवीद कांगरो, सोहराब खोसू ऐं ॿियनि जी अगवानी में रैली कढी शहर जो गश्त करण बाद हड़ताल करे कारोबारी मरकज बंद किया गया। कुनरी में जस्कम जिले उमरकोट के सदते मोहम्मद रमजान खासकेली, इदरीस भट्टी, सालम सिंधी ऐं ॿियनि जी अगवानी में मुख्य अमरीका चौक ते बुख हड़ताली कैंप कायम कई वई। मिरो खान में सोबदार, जतोई, मोहम्मद हसन, रियाज हुसैन ऐं ॿियनि जी अगवानी में एहतजाज किया वियो। तंगवाणी में भी जस्कम पारा एहतजाज रैली कढी धरनो हया वियो। एहतजाज कंदड़नि वधीक चयो त जस्कम चेयरमैन सनान कुरैशी के कूड़े केस में गिरफ्तार कयो वियो आहे, खेसि फौरन आज़ाद कयो वञे।